गडाप जे क़दीमी ॻोठ डेपार गोंदर जे मुआज़िज़ दिलमुराद गोंदर पंहिंजे पुट इमाम बख्श गोंदर ऐं ज़मीन जो ख़रीदार मोहम्मद क़ासिम मेमण सां गॾु अवामी प्रेस क्लब मलीर पहुची हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॻोठ जे मौरूसी ज़मीन में मुंहिंजो हिसो आहे, जंहिं मां मूं 1 एकड़ ज़मीन पंहिंजे पुराणे वास्तेदार क़ासिम मेमण खे विकिरो कई आहे, जंहिं बाद इलाइक़े जो कब्ज़ागीर अमीर गुल गोंदर यूसुफ गोंदर ऐं संदसि साथी भते तौर 50 लख घुरण पहुता। मुंहिंजे इनकार ते हुननि मूं ऐं ज़मीन जे ख़रीदार क़ासिम मेमण ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कंदे हथियारबंद हमलो कयो। गडाप पुलिस जी मदद सां कूड़ा केस मढ़े असांखे तशद्दुद कराए गिरफ़्तार करायो। हिन वक़्तु ॻोठ में चिकताण आहे। सॼी सूरतहाल खां सबूतनि समेत IG सिंध DG रेंजर्स एडिशनल IG कराची खे आगाह कयो आहे, पर अञा ताईं इंसाफ़ न मिलियो। उन अपील कई त मुंहिंजी मदद करे कब्ज़ागीर टोले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में कंहिं वक़्तु अमन अमान जो मसइलो पैदा थी सघे थो।